दोस्तों अॼु हैदर हिंद जो वॉल्यूम नंबर 3 जेको सिंधी महफ़िल आहे, तमामु पुराणो एल्बम आहे ऐं कंहिं दोस्त जी फरमाइश ते आऊं रखां पियो ऐं उन दोस्त जी कमेंट्स बि आयल आहिनि। ऐं हिन में हिकु ज़बरदस्त गीत, हिकु न बल्कि सभई हिन जा ज़बरदस्त गीत आहिनि। सभ खां भलो गीत जेको आहे उन गीत जा ॿोल आहिनि, तुंहिंजे बिरह कयो बीमार मूंखे। तो उन दोस्त जा कमेंट्स आयल आहिनि, उहे कमेंट्स असां शामिल कयूं। दोस्त जो नालो आहे फारूक अहमद, जंहिं कमेंट्स कया आहिनि। हिकिड़ो वॉल्यूम 3 लिखियो आहे सिंधी ऐं वॉल्यूम 2 सिंधी न मारवाड़ी। इंशाल्लाह ॿियो वॉल्यूम बि सुभाणे रखंदासीं। फारूक अहमद वॾी महिरबानी, कमेंट्स कयो पिया, तव्हांजा लख एहसान। ऐं एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त हिन जो मौसीक़ार आहे महबूब ख़ान पुराणो सिंधी मौसीक़ार आहे ऐं हिन जा सुपर हिट गीत आहिनि ऐं हिकु हिकु गीत तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं ख़ासि कमु इहो ई रखियो आहे त तव्हांखे गीत ॿुधाया वञनि, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ऐं हिन एल्बम में जेको आहे न, हिकिड़ी साइड में शाइरनि जा नाला आहिनि, हिकिड़ी साइड में न आहिनि। जेके साइड में शाइरनि जा नाला आहिनि उहे शाइरनि जा बि नाला ॿुधाईंदासीं, गीत बि ॿुधाईंदासीं। हिन जो ॿियो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, जीलियानी चढ़ी जीप ते आयो। ऐं तव्हांखे पहिरियों हिन जो गीत इहो ॿुधायुमि। इन खां बाद जेको गीत आहे उहो, उन गीत जा ॿोल आहिनि, कॾहिं ईंदे सोना। इन जो शाइर लिखियलु आहे हैदर हिंद। उन खां पोइ ॿियो गीत आहे, उन जो बि शाइर हैदर हिंद आहे। अॼु अङण ते यार ईंदो, अॼु अङण ते यार ईंदो। उन खां पोइ आहे मजनू सिंधी। उन जो गीत आहे कॾहिं महिमान थींदे जानी। उन खां पोइ आहे जीलियानी चढ़ी जीप ते आयो। ऐं उन खां पोइ आहे गीत राजू खोसो शाइर आहे हिन जो। गीत जा ॿोल आहिनि, तुंहिंजे पेरनि जी छेर जी छिम छिम। उन खां पोइ ॿियो गीत आहे, उन शाइर जो नालो कटियल आहे, तुंहिंजे बिरह कयो बीमार आहे। उन खां पोइ आख़िरी गीत आहे, उन जे बि शाइर जो नालो कटियल आहे। गीत जा ॿोल आहिनि, ॾखिण जा माण्हू। हाणे इहो इन जो मां सम्झां थो गीत इहो सही न आहे लिखियलु। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके यूट्यूब ते ॻोल्हनि था गीत, उन्हनि खे गुज़ारिश आहे त विज़िट कनि मुंहिंजे चैनल ते। हैदर हिंद जा जहिड़े फ़नकार जा तव्हांखे वीडियो खपनि, उहे मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदा। ऐं फारूक अहमद खे ख़ासि गुज़ारिश आहे त वीडियो खे शेयर करे दोस्तनि ताईं, जीअं दोस्तनि जो कमु थोरो आसानु थी वञे ऐं उन्हनि खे ख़बर बि पए त हिते हीउ कमु आहे। ऐं इन हिसाब सां जेको आहे न, हर कंहिंजो कमु आसानु थींदो वेंदो। उन्हनि खे इहा ख़बर पइजी वञे त हे एल्बम कहिड़े साल में आयल आहे, इन में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा शाइर आहिनि, उहे सभु उन्हनि खे मालूम पवंदा रहंदा। तो ऐं कंहिं ॿिए फ़नकार लाइ बि फरमाइश ज़रूरु कंदा त उहो बि रखियो वञे। ठीकु आहे दोस्तों।